ऐं करे बि ॾेखारियो आहे। तुंहिंजे बल्दियाती इलेक्शन में हिकिड़े वॾेरे काविड़ जी हिकु हाफ़िज़ खे मस्जिद मां कढियो ऐं उहो निकिरी करे ज़मीन में हिकिड़े बबुर जे हेठो क़ुर जी तालीम शुरू कयईं। ॿार सभु होॾे वञनि पिया। वॾेरे खे ॿ टिनि माण्हुनि ॿियनि बि चयो, पर ज़ाल चयसि, ज़ाल जी अकल त ख़बर अथव न, हिकु नंबर आहे। इन सां त आर्मी चीफ बि न पुॼे। उन चयसि ख़ुदा पार पटई मुला क़ुर खणी हेठि वेठा थी, न बचंदुई को चीकण लाइ बचो। हाणे वञ वञी इन्हनि खे परचाए। वोट पंहिंजी जॻह ते, इलेक्शन पंहिंजी जॻह ते, पर क़ुर खे न बंदि कर। ऐं मां जो अर्ज़ु पियो कयां, मतां कंहिंजे दिलि में हुजे त असीं अन्न ॾींदा आहियूं, असीं ज़कात ॾींदा आहियूं, असीं हुज कंदा आहियूं। तव्हांजो इहो ॾियणु मुलनि मौलवियुनि ते थोरो न आहे, रब थो क़बूल करे। बाक़ी क़ुर मुहताज कोन्हे। इहो उन ज़माने में बि हलियो पिए जॾहिं 70 तालिब मिठे मुहम्मद जा सुफ़ा जे थले ते पढ़ंदा हुआ, खखड़ियूं चूसींदा हुआ, खारकूं हथु हथु करे ऐं खाईंदा हुआ। उन महिल बि क़ुर हले पियो, अॼु बि क़ुर हलंदो।